आलार साहब ही जेको सियासी वायुमंडल हींअर ठहे पियो ॾिसण में ईअं पियो अचे त पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण लाइ GDA फंक्शनल लीग वरी मथां मौलाना वरी ॿिया कॉम्प्रेस उहे सभु मैदान ते लही पिया आहिनि असुल मामिलो छा आहे? पहिरियों त इहो तव्हां डिटरमाइन कयो त GDA में फंक्शनल लीग बि आहे। ठीक, GDA में फंक्शनल लीग भी है ना, फंक्शनल लीग जो हिस्सो है GDA में। हाणे त अगर कुछ माण्हू फंक्शनल लीग में वञण था चाहिनि, कुछ माण्हू GDA में वञण था चाहिनि, ये त असां बि कंफ्यूज था थी वञूं त आहे कहिड़ी पार्टी। पर हालांकि सुठी ॻाल्हि आहे, जेको बि कनि जल्दी कनि, टाइम अथनि हिननि वटि। अॻिले साल लोकल पार्टीज़ जी इलेक्शन आहे, 2029 में जनरल इलेक्शन आहे। था चवनि महीने खनि में सफ़ायो थी वेंदो पीपल्स पार्टी जो। तव्हां पाण सम्झो, समझदार हेॾा तव्हां आहियो, महीने खनि में कीअं सफ़ायो थी सघे? हुननि वटि वरी मां कुझु चवां थो त वरी माण्हू चवंदा असांजा सभई पड़ोसी आहिनि, ॿाहिरि आहिनि, हली हुननि खे सम्झो। अच्छा, हालार साहब इहो ॿुधाइजो त खालदा उर्फ रुबीना चांडियो जो जेको क़तल थियो, उन जा जेके वारिस आहिनि उन्हनि कल्ह एहतजाज बि कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त पुलिस जेको आहे उहो माना पुष्टपराई करे पई, त छा हक़ीक़त आहे इहो तव्हां ॿुधाइजो। ॾिसो, मां अॻु में बि ॻाल्हाए चुको आहियां, खालदा रुबीना चांडियो साहिबा जो जेको केस हुयो असां वटि, इहो 5-6 डिस्ट्रिक्ट्स में अहिड़ो थियो आहे, अनरिपोर्टेड हूंदा आहिनि। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पुलिस पंहिंजी उन में कई इंक्वायरी कई, इन्वेस्टिगेट कई, जेके माण्हू हुया उन्हनि खे पकड़ियो पुलिस। ऐं अलबत्ता इहो ग़लति चवणु त साईं पुलिस कंहिं बेगुनाह माण्हू खे करे थी। हा, हिननि जूं कुझु ख़दशात हुयूं, हिन जे फादर जूं हुयूं त असांजो कुझु वॾेरा आहिनि उन्हनि खे पुलिस न पकड़े या छा। पर जिथे इंक्वायरी इन्वेस्टिगेशन जो मामिलो आहे, जिथे उनखे पकड़णो हूंदो, जिथे सम्झंदा बहितर उहो पुलिस जो कमु आहे, पुलिस जो डोमेन आहे। असां वधि में वधि इहो ई चई सघूं था, होम मिनिस्टर ऐं IG की त फेयर एंड इम्पार्शियल इंक्वायरी कनि, उहो इन्वेस्टिगेट कनि पंहिंजो, ऐं अहिड़ा वाक़िया फ्यूचर में न अचनि।